आहिनि। गौस कुतुब हिन उरी उरी रे आशिक जान अगी रे हू। जहिड़ी मंज़िल आशिक पहुचन उथ गौस न पाविन फेरी हू। आशिक विच विसाल दे रहंदे जिन्हां लामकानी डेरी हू। मैं कुर्बान तिन्हां तो बाहू जिन्हां ज़ातों ज़ात बसीरी हू। तर्जुमो, गौस ऐं कुतुब बि पंहिंजे रुतबे ऐं मक़ाम मूजिबि हेठीं मंज़िल ते आहिनि, पर आशिकनि जो मक़ाम ऐं रुतबो अञा बि मथां आहे। जंहिं मंज़िल ते आशिक पहुचनि था उतां गौस लंघिया बि न आहिनि। आशिक त ज़ात इलाहीअ जे विसाल में रहनि था ऐं उहे ज़ात लामकानी में ई मकीन आहिनि, यानी उहे ज़ात हक़ीक़ी में फ़ना थी हमेशा जे विसाल में आहिनि। ऐ बाहू आउं उन्हनि तां क़ुर्बान थियां जेकी ज़ात हक़ीक़ी में हिकु थी विया। सुभान अल्लाह।